हैदराबाद कासमाबाद जे नसीम नगर शॉपिंग सेंटर जे शॉपकीपर एसोसिएशन जूं चूंड सरगर्मियूं उरूज ते पहुची वयूं आहिनि। उन सिलसिले में नसीम नगर शॉपिंग सेंटर जे शॉपकीपर एसोसिएशन गुलाम मुस्तफ़ा शेख ग्रुप जे हिकु कॉर्नर गॾिजाणी थी, जंहिंमें अंजुमन ताजरान सिंध हैदराबाद जे सदर सलाहुद्दीन गौरी, चेयरमैन असगर पंवर, महबूब अबड़ो, मोहम्मद अली राजपूत, तकी शेख, अब्दुल सत्तार खान, अली आबिद बालादी, ताहिर आराई, आफ्ताब शाह ऐं ॿियनि शिरकत कई। गॾिजाणीअ में अंजुमन ताजरान सिंध हैदराबाद नसीम नगर शॉपिंग सेंटर जे शॉपकीपर एसोसिएशन जी चूंडुनि में गुलाम मुस्तफ़ा शेख पैनल जी हिमायत जो ऐलान कयो। उन मौक़े ते अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त नसीम नगर शॉपिंग सेंटर जा दुकानदार गुलाम मुस्तफ़ा शेख पैनल जी चूंड निशान गुलाब जे गुल ते ठपो हणी वोट ॾियनि। गुलाम मुस्तफ़ा शेख हिकु ईमानदार ऐं कारोबार दोस्त शख़्सियत जो मालिक आहे। जेकॾहिं गुलाम मुस्तफ़ा शेख जो पैनल कामयाब थी आयो त नसीम नगर शॉपिंग सेंटर जे दुकानदारनि जा मसइला अवलियत जी बुनियाद ते हल कया वेंदा।